अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पिरिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म बिंदी जे दौरे ते अज़रबैजान रवानो। शहबाज शरीफ अज़रबैजान जे फतेह दिहाड़े जी सालगिरह जी तकरीब में शरीक थींदो। दौरे दौरान वज़ीर आज़म अज़रबैजान जे सदर इल्हाम अलियव सां मुलाक़ात कंदो। बतरफ़ा लाॻापन, वापार, सीड़पकारी ऐं तवानाई जे शोबनि में ताउन ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। शहबाज शरीफ बाखो में सीड़पकारनि वापारी बिरादरी सां पिणु मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अॼु रिथियल इजलास मुलतवी। काबीना जे इजलास में 27वीं आईनी तरमीम जे मसूदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। काबीना जी मंज़ूरी खां पोइ मसूदो पार्लियामेंट में पेश न थी सघंदो। पीपुल्स पार्टी 27वीं आईनी तरमीम ते अञा फ़ैसिलो न करे सघी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पार्टी जे सीईसी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 27वीं तरमीम में सूबाई ख़ुदमुख्तियारी ऐं एनएफसी अवार्ड में तब्दीली खे रद्द कयूं था। आर्टिकल 243 में तरमीम ऐं आईनी अदालतुनि जे क़यादत जी हिमायत कंदासीं। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान अॼु कराची पहुचंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात जो इम्कान। ज़रनि मूजिब मुलाक़ात में 27वीं आईनी तरमीम ते ॻाल्हि ॿोल ऐं मुशावरत कई वेंदी। फैज़गंज वेझो खौफनाक रोड हादसो। हिकी घर जा 4 भाती फौत। मेहरान नेशनल हाईवे ते तेज रफ्तार ट्रालर मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो। हादसे में औरत अमीरा शर, संदसि 3 ॿारड़ा रहमान, करम, शीराज शर मौके ते फौत। हादसे में फौजी रज़ा शर सख्त ज़ख्मी। वारसनि पारां फौतनि जा लाश रखी एहतजाज। जाम साहिब वेझो औरत माइटनि में घुमाइण लाइ न वठी वञण ते ख़ुदकुशी करे छॾी। नूर मोहम्मद पाड़े में 29 वरनि जी सिदरा जट घर अंदर पखे में फाओ खाई ज़िंदगी जो अंतांदो। वारसनि मूजिब औरत माइटनि ॾांहुं टोबा टेक सिंह वठी वञण जो चयो। इनकार ते इंतहाई कदम खयो।